अलिफ जी अकाई ऐं उनकी ख़ूबसूरती मां ॾिठी अयाज़ मेलो में अदी अमर सिंधु के रूप में। बहु मेहरबानी, बहु शुक्रिया साकू मौका मिले। मेरी मिठी ज़बान सराइकी है तो मैं आज सराइकी दे नावल ते गाल मुहार करण किते असां इत्थां कट्ठे थे हैं। साडे नाल तशरीफ़ फरमाइन इत्थां अदब आर्ट दी एक शाख है जिको फ़न लतीफ़ आख्या वेंदे। नाल मंजूद एक आधे अदब तो मुराद तमाम वो सरमाया ख्यालात व एहसासात जड़ा जो तहरीर करते इन तरतीब इकट्ठा किया गया होवे ते पढ़ने वाले ते अंदर असर अंदाज थी वे। हर मुल्क हर जबान दा अपना अदब होंदे अते सराइकी बरे सगीर दी सब कने वडी बोलण वाली बोली उनका अपना एक अलग डिक्शन, अपना अदब, अपनी अनसुञाण है। भावें जो ओ नसर निगारी होवे, शायरी होवे या वल नावल होवे। असां आज इत्थां विसाख ते गाल करण किते बैठे हैं। माँ धरती दा उशाक बछड़ा जिंदी सारी हयाती वसेब नाल इश्क करण विच गुजरी। एजा धरतीवास जेड़ा कई मुल्क कई शहर दो गए उकू रोही दी रेत नहीं विसरी, उकू बेट ते बेला नहीं विसरिया। सराइकी अदब, तारीख, सियासत, सकाफत दा अमीन सहाफ़ी है, दुनिया दा एक मोतबर ना है। सदारती तमगे समेत कई इल्मी अदबी एजाज़ हासिल करने वाला लिखारी, मुसन्निफ, तज्जिया निगार, अल्फाजां दी हुरमत को समझण वाला, लफ्ज़ें दा जादूगर, बोल चैनल दे प्रेजिडेंट अदा सिंह नज़ीर लगारी साहब सारे नाल मौजूद हैं, जिन्हां दा नावल विसाख जिंदे उत्ते असां अज गाल मुहाड़ करे सूं। मेरे नाल मौजूद हैं जामी चांडियो साहब जेरे सिंध दे बहु वडे राइटर हैं, सोशल एक्टिविस्ट जिन्हां दियां कई किताबां इन्हां दियां शेख अयाज अते जिन्हां शाह लतीफ़ बारे बहु कम किते। दानेश्वर अदा सिंह जामी चांडियो बहु शुक्रगुजार हैं तुसां तशरीफ गंदा वे। साडे नाल मौजूद हैं इल्मी अदबी घराने दे विच जमण वाली ओ धी राणी सराइकी वसेब दे बहु वडे महांदरे शायर दी धीराणी अते अदा सिंह नज़ीर लगारी दी अंधांजलि अदा सराइकी खवातीन दी त्रेमती दी एक वडी तंजीम सराइकी अवामी त्रेमित तहरीक दी चेयरपर्सन अदी आबदा बतूल साहिबा अते सारे नाल सराइकी ज़बान दे एक्टिविस्टन अदा सुल्तान लाशारी। असां इन्हां को खुश आमदीद रखेसूं। अदा सिंह तौरे कने सवाल ये करे सां कि विसाख दी मरकज़ी थीम क्या है? वादी सिंध की तहजीब और वादी सिंध को असां मौजूदा सिंध जोग्राफिया महदूद नहीं कंदे। डेरा गाजी खान, बहावलपुर, रहीम यार खान अगुते मुल्तान थी वञो पे जरा असाडा बारानी इलाका है, वो बारानी इलाका है, वो थल है, वो रोही है, वो चोलिस्तान है, वो दामान है, लेकिन जरा असाडा आबाद इलाका है वो सिंध है। असां हुन डेरा गाजी खान हूँ अलग केॾे वेंदा पई असां 50 वेंदे पियूं, यानी इन वेस्ट असां वेंदे पियूं, वेस्ट तो सफ़र कंदे पियूं। वाल वेस्ट कने कोई आंदा पहला तू केॾे वेंदा पई, मैं सिंध वेंदा पिया। मतलब जरा आबाद इलाका है वो सिंध है। हुण भी सराइकी इलाके दे विच जरी आबादी का तस्वुर है, जरा एग्रीकल्चर का तस्वुर है, जिथां सिंधु और सिंधु के जोड़े मुआविन दरिया हैं उन्हें वहन का तस्वुर है, वो सारा सारा तस्वुर हुण भी लोग इन डिक्शन दे विच उतां अज ताईं कहीं आदमी कहीं बंदे अपने आप को ना पंजाबी आखे ना वो पंजाब समझते हैं, वो हुण भी उस सरजमीन को सिंध आते हैं। अगर तुसां उनको जोग्राफी लिहाज नाल देखो, ख्वाजा फरीद आदे जे ताईं पानी पलर न खुटसी कौन भला सिंध जुले। जेस ताईं पानी इते आहे सहरा में चोलिस्तान के डेजर्ट में भला सिंध केर वेंदो? पानी तो आहे हिते असांजे इन में सहरा में पानी आहे, रोही में पानी आहे, चोलिस्तान में पानी आहे, तो सिंध केर वेंदो? असीं सिंध पोइ छो वेंदासीं? तां जे ताईं पानी पलर न खुटसी कौन भला सिंध जुले। अच्छा फरीद दे अंदर है कि थी राही थल बर रुलसूं ऐं पांधेड़ा थी ऐं थर में ऐं बर में ऐं बयाबान में रुली वेंदासीं। थी राही थल बर रुलसूं लांढी ते लसबेला जुलसूं। त लांढी ऐं लसबेला उहे फरीद जी शायरी में आहिनि, त माना ॻंढियल आहिनि असां सॼो। मेरा कहना ये है कि ये नावल जो है
ये पाकिस्तान का पूरा जोग्राफिया जो वादी सिंध है उसका अहाता करता है, लेकिन पर्टिकुलरली ये सराइकी बेल्ट के साथ अपने आप को रिलेट करता है। वहाँ पर सोशल सिस्टम क्या है, वहाँ पर तबकाती निज़ाम कैसा है, वहाँ पर तबकात कैसे हैं, वहाँ पर ह्यूमन बिहेवियर कैसा है, और वहाँ तबकात के एक दूसरे के साथ रिश्ते कैसे हैं, इसके ऊपर बात करता है। ज़बरदस्त। अदर सिंह मैं मोहम्मद सिंह अंजुमला शारी शायर हैं, उन्होंने एक नज़म मेरे को ॾाढी चंगी लगदी है, जी अदा सिंह ते आंदी है, सोना पीरा एनम चांदी मेरे दुखड़े कटे। एक माँ है जो किसी जो चन्नड़ पीर के मेले में जाके वहाँ जाकर मन्नत मानती है अपने एक ही बेटे के लिए। वो मन्नत मान रही है, सोना पीरा एनम चांदी मेरे दुखड़े कटे, मेरी खिदमत करते नाजू सत बहश्ता खटे, मेरी मन्नत बस इतनी है धरती को ना सटे, रोही मादा हक ना विसरेस इकू कंड ना करे, इंदी खातिर जीवे नाजू इंदी खातिर मरे, अमड़ी दा दिल ठरे, जैनी मन्नत पूरी थी सिम अट्टा घट्टा ॾेसां, पीरा तेरे रोज़े आते सिर दी चादर पेसां। अदा सिंह तौसां नावल दे बारे ते अदा सिंह नज़ीर लगारे दे बारे अलावण चासो। महिरबानी अदी। मूंखे अॼु नज़ीर लगारी साईं चयो त फ़ोन कयईं त मुंहिंजे किताबती जी महूरत आहे, उन ते गुफ़्तगू आहे ऐं उन में तव्हां ज़रूरु वेहो ऐं तव्हां ॻाल्हायो। त मां चयोमांसि त मां अञा नाविल मुकमल न कयो आहे, मां उनखे पढ़ां पियो ऐं नाविल मां जेसिताईं नथो पूरो पढ़ी मुकमल कयां तेसिताईं नाविल ते पेराइती राय ज़ाहिर आहे मां ॾेई कोन सघंदुसि, पर मां ॿ कम ज़रूरु करणु चाहींदुसि जेके शामिलु थियां थो। त हिकिड़ो त मां मुसनिफ़ खे मुतारिफ़ करायां त नज़ीर लगारी खे घणा सुञाणनि था, पर कुझु मां जेके ऐं ॿियो सराइकी जेको अदब जी जेका हिन वक़्तु जेका हिकिड़ी औज आहे, जेको हिन में रुझान आहिनि ऐं उन में हिन नाविल खे ॾिसूं था। सो पहिरीं ॿ टे ॻाल्हियूं, नज़ीर लगारी साहिबु मुंहिंजो तमामु हिकिड़ो प्यारो गहरो पुराणो दोस्त आहे, वॾो भाउ आहे। असांजी दोस्ती 1987 ज़माने खां शुरू थी ऐं नज़ीर लगारी ऐं डॉक्टर जावेद चांडियो हाणे डॉक्टर थी वियो आहे, नालो मुंहिंजो बि जावेद आहे। उहो नज़ीर जावेद ऐं मां असांजी पाण में इहे तवील डिघियूं रातियुनि जूं रातियूं कचहरियूं हूंदियूं 87, 88, 89, 90 ज़माने में। ऐं नज़ीर लगारी सां जेका मुलाक़ात जो जेको शुरूआति थी उहा पलीजो साहिब जो बहानो, जो पलीअ साहिब जो कराची में घर, मां हुनजे घर जे भाती वांगुरु हुन सां रहंदो हुउसि गॾु हुन सां घर में, ऐं नज़ीर लगारी साहिबु पलीअ साहिब जे वेझनि दोस्तनि में हो ऐं उहो बि असां वटि तमामु घणो ईंदो हो। सो इहो सिलसिलो शुरू थियो ऐं हक़ीक़त इहा आहे त मूं सराइकी वसेब ऐं सराइकी अदब ऐं सराइकी वसेब जो दर्द, उन सां जेका मुंहिंजी पहिरीं जेका सुञाणप थी उनजो पहिरियों हवालो इहे ॿ माण्हू ई आहिनि, नज़ीर लगारी ऐं जावेद चांडियो। ऐं उहो सिलसिलो शुरू थियो ऐं नज़ीर लगारी साहिब खे मां जेके शयूं महसूसु कयूं हमेशह उनजे बारे में, त हिकु त हू सराइकी वसेब में हूंदो आहे त उहो सिंधी सम्झो वेंदो आहे, ऐं हिते आहे त हुनखे ॿई सुञाणपूं आहिनि त उहो सिंधी बि आहे, उहो सराइकी बि आहे, ॿई ॿोलियूं ॻाल्हाए थो, ॿई ॿोलियूं लिखे थो, ॿिन्ही ॿोलियुनि में हुनजो उन सां मुहबत आहे। त नज़ीर लगारी साहिब जी मूंखे हिकिड़ी ॾाढी ॻाल्हि बढ़िया वणंदी आहे त हुन जी उमिरि सॼी सिंध में गुज़री आहे, पर हुन पंहिंजे वसेब सां पंहिंजो रूह जो रिश्तो कॾहिं बि उहो न ॾिनो आहे त ॿाड़ो थिए, पर सिंध खे बि हू ईअं ई पंहिंजो वतन सम्झंदो आहे, ईअं ई सिंधी अदब सां हुनखे वॾी गहरी वाक़फ़ियत आहे ऐं सिंधी सियासत सां वास्तो रहियो आहे हुनजो गहरो। मूंखे यादि थो अचे त जॾहिं 1990 में मज़हर लगारीअ पंहिंजो हिकिड़ो शाहकार नज़म लिखियो हो, टिणनि जा ॾींहं हुआ ॾिस असीं छणिया आहियूं, धुबण ते जिते पेर पेर आ पंहिंजो, ऐं उते सोचिजे थो त केरु केरु आ पंहिंजो। हिकिड़ो शाहकार तवील नज़म हो, उनजो मंज़ूम तर्जुमो नज़ीर लगारी उन ज़माने में सराइकी में कयो हो ऐं उहो नज़म जेॾो सिंधी में हसीन आहे ओतिरो ई सराइकी में हसीन आहे। त नज़ीर लगारी जो सिंध जी सियासत सां, सिंध जे अदब सां, सिंध जे माण्हुनि सां, मिटीअ सां, ॿोलीअ सां एतिरो ई गहरो नातो आहे जेतिरो हुनजो पंहिंजे वसेब सां आहे। ऐं हिकिड़ी मां आख़िरी ॻाल्हि ॿी करे ॻाल्हि पूरी कई आहे, छो त हिन सां गॾु उहा इहा त सिंध ऐं सराइकी वसेब जो नातो हूअं बि तहज़ीबी तरह, सकाफ़ती तरह, लिसानी तरह
तारीख़ी तरह दर्द जो रिश्तो उहो तमामु पुराणो आहे ऐं इहो तमामु ॾुखियो आहे तइ करणु त सिंध खे सराइकी वसेब खां या सराइकी वसेब खे सिंधी खां धार करे ॾिसिजे ऐं पंजाब सां त उनखे 1818 में रंजीत सिंह ॻंढियो जबरी तरह, पर अॼु बि सराइकी वसेब पंहिंजे दिलि ऐं रूह सां पाण खे पंजाब जो हिसो नथो सम्झे, उहो पाण खे सिंध वतन जो हिसो सम्झे थो, सिंधू जो हिसो सम्झे थो। ऐं मां पाण जेतिरो सिंध में रहां थो एतिरो ई सराइकी वसेब तमामु घणो ईंदो आहियां त जेतिरो सिंधू दरिया सां जेका मोहबत तव्हां ॾिसो, जंहिं ज़माने में दरिया वटि में वारी पिया उॾामी त असांजे दोस्त अशूलाल सराइकी और शाइर आहे, उन वटि तवील शाहकार नज़म लिखियो हो, उठ सिंध साईं जाग अपनी घाटी निंद्र जो। त सराइकी वसेब ऐं सिंध जा जेके नाता आहिनि उहे त टाइम घटि आहे। मिसाल तौर सराइकी शाइरी जो इमाम जेको आहे ख्वाजा गुलाम फरीद, असां मज़ीद भी तौर उहो ठटे जो अद असीं दी तारीफ़ उन्हें दी ख़बर तारीफ़ ठटे गाली तको ढेर तरह वक्त गिनणे तोरे ढेर सोहणिया गाली सुणने न असां भी सुणसूं, साडे सुणन वाले भी सुणसन। अदी सर तोरे कने सवाल है कि विसाख दी मरकजी किरदारे बारे तोरा नुक्ता नज़र क्या है? विसाख उएं तां पूरे सराइकी वसेब और सिंध सराइकी समाज दा अहाता करेंदे, लेकिन उनके जड़े मरकजी किरदार हैं वो भी कुछ सराइकी वसेब कने हैं, कुछ सिंधी वसेब कने हैं। तो सारे जड़े मरकजी किरदार हैं वो मेरे हिसाब नाल वो इतना रजिस्ट करेंदे ये नावल दे विच फिक्शन नहीं, वो खुद कने घड़े हुए किरदार कहनी। हाँ ये थी सकते जो उन्हों का ना बदलिया होया होवे, इलाके का ना बदलिया होया होवे या कुछ होवे, लेकिन वो किरदार जड़े हैं वो हिन रजिस्ट करेंदे और वो मौजूद हैं और वो सारे वसेब को इफेक्ट भी करेंदे पैन। उनदे विच उन्हां दे जिमें सुल्ताना बीबी है, जिमें उनका घर वाला है, जिमें शर्मीन है, शर्मीन जड़ी है वो इन विलन का किरदार अदा करेंदी पी है और वो एक बुरी औरत के तौर पर दिखाया गया। तो कुछ अरसा पहले इतनी सिंध के एक इलाके एक MNA ने अपने मुलाजिम को थपड़ा नाल मारिया भी है और उनके मुँह ते कालक भी फेरी है। तो इहो जियां औरतां भी रजिस्ट करेंदियां और इवें जड़े पीर खानवादे हैं या जड़े भी जागीरदार हैं या जड़े समझो हर तरह का जेड़ा जेड़ा भी निशावर किरदार है, तुसां किताब कहनी पढ़ी तो ज़रूर पढ़सो तो उनके तो लगसी जो जेड़े भी किरदार हैं वो निशावर हैं पे रजिस्ट करेंदे और वो सारे दे सारे माहौल का हिस्सा हैं। सिंध धरती दे सराइकी वसेब दे बिल्कुल सही गल। अदा सुल्तान तौरे कने सवाल है करे सन कि विसाख विच वस्तियां दी बोली वरती गई है, शहरां विच रहण वाले कारी किते विसाख पढ़ना मुश्किल ना थी सी? ताकू नहीं लगता कि जेरे शहर दे लोग हैं वो उन्हें किते विसाख पढ़ना कोई आसान लगसी? तारा क्या नुक्ता नज़र है मेरे बारे? अदी मेरा नहीं ख्याल कि जरी किताब दे विच बोली वरती गई है वो नवे कारी को पढ़न मुश्किल थी सी। उनकी वजह है कि सराइकी एक मिठी ज़बान है और किताब दे विच जेरे अल्फाज वरते गए इंदा मैं लगारी साहब को क्रेडिट देसा कि जेरे सारी ज़बान दे मतरूक थींदे लफ्ज़ कुछ इहो जिहा चीज़ां हैं जहिड़ा मिटदियां वेंदियां हैं। लगारी साहब अपनी किताब दे विच उन्हें लफ्ज़ें को वरत के एक तो नवी नस्ल को उन्हें नाल मुतारफ़ करवाए तो दूजा उन्हें लफ्ज़ें को अमर कर देते हैं। बिल्कुल सही गल। ये बहु ज़बरदस्त एक नवी नस्ल वास्ते असां तां ये आख सकते हैं कि विसाख दे विच जेरियां चीज़ां वरतियां गए इस सराइकी ज़बान दा इंसाइक्लोपीडिया है, ये एक नावल नहीं, ये इको असां सराइकी ज़बान दा इंसाइक्लोपीडिया आखसूं क्योंकि इंदे विच इहो जिहां चीज़ां पातियां गए जहिड़ियां कि शायद सारे वसे विचों ख़त्म थींदा वेंदा आहिनि, इहो जिहां रिवायतां ख़त्म थींदा वेंदा आहिनि, इहो जिहां जहिड़े सारे
चीज़ां ख़त्म थी वञनि लगारी साहब उन को विसाख दे विच पा के अमर कर दिते और लगारी साहब दा एक बहुत बड़ा सराकी इतना सोना है एक ढेर सारे लफ्ज इकट्ठे करते लिखे गए एक एक गाल को मुख्तलिफ पहलुओं नाल लिखा गया मुख्तलिफ अल्फाज यूज किए गए बिल्कुल बिल्कुल जिवें के लगारी साहब विच बहुत सारे इहो जे अल्फाज इस्तेमाल किते जिवें भो भई अज दे जेरे नवी नस्ल है शायद वो भो को ना जानते हो सन वो भूम को ना जानते हो सन लेकिन इहो जे अल्फाज हैं कि इन्हें दी इन को साकू याद रखना है और साकू इन्हें को ख़त्म थी वन को बचाना है लगारी साहब की मेहरबानी कि उन्हें लगा इन्हें अपना विसाख दे विच इहो जे अल्फाज वरत के कमाल कितने मेहरबानी आदा से तुसा ई किताब दे विच जिथा फलसफा है जिथा जिंदे विच सियासत है जिंदे विच सियाहत है सारा कुछ है विसाख विच तसव्वुफ को शामिल करण क्या ज़रूरी है विसाख दे मरकजी किरदार सुल्ताना बीबी को मज़ारा ते घेनते वञण क्या ज़रूरी है एक ट्रांसफॉर्मेशन है करैक्टर दी एक करैक्टर है वो जागीरदार खानदान दा है और उनके जागीरदारां रिवायात हैं जिन्होंने वस्ती वेंदी है तां पूरी वस्ती बंद थी वेंदी है 400-500 घरें की बस्ती दे विच बिल्कुल हर घर का दरवाज़ा बंद थी वेंदे दुकाना बंद थी वेंदियां कारोबार ख़त्म थी वेंदे वल बीबी की सवारी आती है वल बीबी सवारी हवेली वेंदी है उन वक्त तक बंदे तो बंदे औरतां तो औरतां बल्कि कहीं जानवर को भी बाहर रखने की इजाज़त नहीं होती बस बीबी को अंदर वजने अपने हवेली वजने ही वास्ते सारा कारोबार बंद कर रहे हो हर कोई अपने घरें वजे कोई ना हो एक तो वो है उनके बाद जिन्होंने उनकी ट्रांसफॉर्मेशन थी है और जिन्होंने एक बी शख्सियत नमूदार थी हालांकि वो पेरिस वेंदी है वो पेरिस का लिबास पहनती है इत्थां दी बिल्कुल बीबी बन वेंदी है और पेरिस दे विच या यूरोप दे जिहड़ी जाते वेंदी है उथां ही बाकायदा लोकल लिबास भी पहनती है लोकल रवैये भी होंदे क्लब दे विच डांस भी करेंदी है सारा कुछ होंदे पिया लेकिन इत्थां वो जिहड़ी है एक उनका ये रूप है कि बीबी और बीबी आंदी पी तो नहीं को बंद कर दिता वञे लेकिन जिन्हनि उनका त्रीजे बाल का पैदाइश के बाद जन जशन थींदा पिया होंदे जशन के दौरान जिहड़ी उनकी ट्रांसफॉर्मेशन थी है उनको पता लगते कि मैं इंटिटी कहीं नहीं मैं फर्द कहीं नहीं मैं प्रॉपर्टी हाँ जन उनको ये एहसास दिवाया वेंदे कि तू प्रॉपर्टी तेरी क्या हैसियत है यानी मैं तेरी मिल्कियत नहीं थी सकता तू मेरी मिल्कियत है और जन उनको एहसास थी एक नवी शख्सियत की ट्रांसफॉर्मेशन थी है तो वह सहवण भी वेंदी है वो भिक्षा भी वेंदी है वल वो अॻियां अॻुते वेंदी है वल वो बगदाद वेंदी है बगदाद दे विच वञते वो मुख्तलिफ़ दरगाहें ते वेंदी है और कहीं वेले जुनैद बगदादी की दरगाह ते कहीं वेले सरे सक्ती की दरगाह ते कहीं वेले बहलोल की दरगाह ते कहीं वेले मारूफ करखी की दरगाह ते कहीं वेले मंसूर की दरगाह ते तो उतां वेंदी है उतां एक बी शख्सियत जी है वो वजूद चंदी है जी वो पहली शख्सियत को मुख्तलिफ है वो एक ट्रांसफॉर्मेशन का प्रोसेस है और वो तसव्वुफ़ पढ़ण पे वेंदी है अच्छा सिंध दे विच साड़ी बेहतरीन सॉलिड रिवायत के तौर पर एक इंसान दोस्ती की रिवायत जी वो तसव्वुफ़ कने असां को आई है असां उनके उत्ते एक कदीम अरसा है सारा ये मौजूदा दहशत गर्दी के अरसे को पहले ये जरा मौजूदा 40 साल के सारे तो मुसलत अजाब मुसलत किया गए इन वसेब के उत्ते सिंध के उत्ते सराइकी बेट से और पूरे पंजाब बाकी सारे मुल्क के उत्ते जिन्होंने दहशत का असेब मुसलत है उनको पहले ये सारा का सारा इलाका है जरा ये तसव्वुफ़ के असर के और इंसान दोस्ती दे और रवादारी दे और बर्दाश्त के असर के हेठा वो उन पासे सफ़र करेंदी है और उतों वञ करी उनका नॉलेज वधे वल उतों कने वल एक ॿिया ट्रांसफॉर्मेशन थी है कि वो लोगों के विच वल आंदी है वो पॉलिटिकल लोगों के अंदर जेरे अपने लोगों वास्ते लोगों के हेठले तबके के विच वञ तो लोग काम करते पे उन्हें कट्ठे रल वेंदी है तो ये प्रोसेस है एक ट्रांसफॉर्मेशन का एक खातून का जी एक जागीरदार फैमिली दी रूहानी जागीरदार पीर और उतना पीरें के घरें विच क्या थींदे पीरें के बाहर विच क्या थींदे एक ट्रांसफॉर्मेशन का प्रोसेस इन विच तसव्वुफ़ बरसबील तज़किरा हो गया अदीसन तोड़े कने सवाल है कि तुसा सराइकी नावलां दे विच विसाख को क्या दर्जा दिसो बहुत सारा अदब ते कम थे मैं अज कने तकरीबन 35 साल पहले एक नावल इस्माइल अमदानी साहब जेड़े हन तसरैकी वसेब कने रांधे सांघड़ दे विच हन उन्हां दा नावल छोलियां पढ़िया उनके बाद मैं जरा सराइकी दा सब कने पहला नावल नाजो जी को आख्या वेंदे वो भी मैं पढ़ियम उनके बाद दूजा उन्होंने नावल हा पहाज वो भी पढ़ियम वल बे नावल भी पढ़ियन तो उन्होंने विच या तो फिक्शन है या मैं कुछ छोलिया ने बहुत मुतासर किया हा उनके बाद बाकी जो है उन्होंने विच फिक्शन भी है कहीं दे विच
कई दी ज़ाती कहानी है, कई को नावल दा रंग दिता गए, कई सफ़रनामे भी पढ़े, बियां चीज़ां भी पढ़े, लेकिन नावल दे विच लेकिन विसाख को ई गाल कने कता नज़र जो भई वो मेरे घर वाले ने लिखे, लेकिन मैं विसाख को जल्ले पढ़े ओ मैं को हर इलाके दे हर बंदे दी कहानी लगी है, मैं को अपनी धरती दी कहानी लगी है। उनदे विच हर चीज़ को वरताया गया, हर मसले को चाहता गया। उनदे विच फलसफा भी है, इंदे विच सियासत भी है, इंदे विच समाजी रवैये भी हैं, इंदे विच जागीरदारी भी है, इंदे विच लोगों दे नाल जुड़त भी है, इंदे विच कारी दा हर लिखण वाले को देखो जो वो कारी को अपनी गिरफ्त च किवें घिंदे, जो वो हर मसले को जिंदगी दे हर मसले को उन्होंने इंदे विच चाहते, और वल ना सिर्फ मसाइल को चाहते बल्कि वल उन्होंने सलूशन भी दसे। और ये अजाब कने जड़ा साढ़े उत्ते मुसलत है साढ़े सरायकी धरती ते सिंध धरती ते, उन्होंने विच जेड़े एक्टिविस्ट हैं या सिंध धरती नाल या सरायकी धरती नाल प्यार करन वाले उन्होंने जेड़े जेड़े जदोजहद शामिल हैं उन्होंने दोस्तों का नाम उन्होंने हकीकी किरदारों को भी अमर किए ने, और जदोजहद और औरतों के किरदार को इंदे विच उन्होंने इको फैमिनिस्ट आख्या वने या जो भी आख्या वने, उन्होंने जड़ी मेन जड़ी लीड है वो औरत है। तो औरत एवे दिखाने जो भाई औरत किवें निकल सकती है, औरत इनकार किवें कर सकती है। अदा सिंह दे नावल दे विच जिथा उन्हां दिखाए दसेंदे नावल कि औरत बाकायदा साह गिनदी पई है, अपने आप को सुंजड़ेंदी पई है, और ये नावल बताया। अदा सिंह तौरी कने अदा सिंह सुल्तान तौरी कने सवाल करे सा तुसां सरायकी नावलों दे विच विसाख को क्या दर्जा दे? अदी मेरे ख्याल विसाख एक जिंदा नावल है। इंदे कोलों पहले भी बहुत सारे नावल हैं और शायद नावल बराए नावल हो सन। विसाख एक इहो जिहा नावल है कि जैं आके वसेब दे उत्ते बकायदा तौर ते अपना असर छोड़े। ये सारे वसेब दे विच तुसां डिठा हो सी जेरे दोस्त मीडिया नाल रिलेटेड हैं वो यकीनन उन्हें भी ये चीज़ डिठी हो सी कि हुण वसेब हालिया तौर ते एक वसेब दे विच यात्रा थई है, वसेब यात्रा। लगारी साहब अपने नावल दे विच ई चीज़ का जिक्र किया है कि किवें वो लोग जेरे असल हीरोज़ हैं सारे वसेब दे, उन्हें किवें कोशिश की थी, किवें दफाड़े हुए लोगों को नाल रलाते उन्हें को एक अपने अपने हक वास्ते लड़न वास्ते किवें उन्हें सारे लोगों को नाल मिलाया, ते नाल एक वस्ती करिया गए, सारे नाल सारे दुखें को नाल सारे जेरे दर्दियां उन्हें को नाल मिलेंदे गए, ते पूरे वसेब दा एक चक्कर लवे उन्हें। एक ई नावल दे विच ये लगार साहब एक आइडिया दिते है कि गाल थई है, और हुण करीब पिछले जुहारे सारे वसेब दे विच एक यात्रा थई है वसेब यात्रा दे नां ते, और बिल्कुल ओ जेरी इंस्पिरेशन नावल ही चुकी दी गई है। अदा सिंह लगाई साहब तौरे नाल सवाल कर सा बल्कि इकट्ठे दू सवाल करे सा तन विसाख विच चीनी जर्मन अते यूनानी फलसफा अंडरवर्ल्ड ईरानी इनकलाब अगवान इनकलाब सोरकोरा लावण नलकारी को क्या मिले, ते नाल नाल तुसां जिक्र करेंदे वे विसाख विच सुपर हाईवे ते ज़मीनां दी लुट मार दा जिक्र था, क्या उत्थां ज़मीनां हुण भी अलाट थींदियां पैन? अच्छा, एक ढेर सारे सवाल का एक बंडल में को देख रही जल्दी जल्दी जवाब करो प्रोग्राम क्योंकि मैं कने ये जरा ना पर्ची आ गई। बाहर एक तो है कि वो करैक्टर है ना, एक प्रोफैसर है यूनिवर्सिटी दे विच लैक्चर देंदे वो एक इंदा हिस्सा है, वो फलसफे का ही टीचर है, वो फलसफे ते ही लैक्चर दे सी, ज़ाहिर है उनका काम है वो दसेंदे कि फलसफा किवें है और फलसफा अज खुद सब्जेक्ट क्या है, बतौर सब्जेक्ट उनको मुतारिफ करवेंदे। वालों के बाद वो प्रोफैसर है वो दसेंदे कि जर्मन फलसफा क्या है, जर्मन फलसफे के मेन लोग क्या हैं, इवें चीनी फलसफा क्या है, इवें फलसफा जरा वो इंसानी जिंदगी च उनके असरात क्या होंगे और फलसफा किहड़े सवाल चंदे सवाल चवन का उनका अंदाज़ क्या होंगे, ये सारा कुछ जरा है वो एक प्रोफैसर है वो अपने लैक्चर के गाली करेंदे। ऊँ ज़ाहिर है वो जरा उनका कम है तो करना है, वो अपना पढ़ावना फलसफा तो ज़ाहिर है फलसफा ही पढ़े थी, बया कोई सब्जेक्ट ना पढ़े सी, और ये नाल जो सवाल रिलेट करने हैं वो भी उनके नाल रह गए। और उनके बाद तुसां सवाल किए कि
मैं सवाल कीते कि तुसां इंदे विच मेरा सवाल पिछे चला मैं जरा ये ज़मीना अलाट थियन तो ज़मीन की अलाटमेंट, ओ माय गॉड, पाकिस्तान ते हे भी अलाटमेंट है। पाकिस्तान दा केरा यानी सिंध जडन कोटरी बैराज बने 4 लाख ज़मीन जरिए और बादशाहें को वडे लोगों को और गैर यानी मौजूद किसान बैठन थे उन्हें कि हुण भी ज़मीन कहनी यानी ठट्ठा बदीन हैदराबाद दे विच लोगों को ज़मीन नहीं मिलिया, दादू के लोगों को ज़मीन नहीं मिलिया, आबादकार आ गए, फील्ड मार्शल मोहम्मद अयूब खान को ज़मीन मिली है 500 एकड़, वल जर्नैल की एक लिस्ट है, एक जर्नैल ब्या जर्नैल बितरीजा जर्नैल करनैल ओ ए सारे वल गुड्डू बैराज बने 1955 बने गुड्डू बैराज बने उन्हें जर्नैलें को ज़मीन अलाट थे और ज़मीन भी ई देंदे हैं कि जनाब ये अच्छा है ठीक है ज़मीन की 3 रुपए की 1 एकड़ ज़मीन है 3 रुपयनि जी हिकिड़ी जरेब बनी जेका आहे सो अचो 3 रुपयनि में वठो ऐं हीअ थींदो रहियो आहे सॼी सिंध सां थियो आहे, सराइकी बेल्ट में थियो आहे। हाणे भुगड़नार ज़मीन विकिणिजी, तव्हांखे ख़बर आहे सॼे मुल्क में ज़मीन ईअं विराइजी पई ऐं ॿियो छॾियो हाणे त कराची में 12,000 एकड़ हिकिड़ी हंधि पई आहे, ॿिए हंधि ते जेको आहे सो ॿिए शहर में 10,000 एकड़, ॿिए शहर में केतिरा बाक़ाइदा इलाट थियनि थियूं। ये जो कराची हैदराबाद में जनरल ज़िया जेका ज़मीन विराई 7 रुपए एकड़ के हिसाब से 7 रुपए जो हिकिड़ो एकड़ ऐं 1000 एकड़ पवायो वियो। हिकिड़ी मई हुई जेके बिज़नेस में इंडस्ट्रियलिस्ट हुई हुनखे वरी 3000 एकड़ बनी। बाबा छाजे लाइ छो तव्हां माना भुगड़ा आहिनि, भुगड़ा विकिणो पिया, गाजर विकिणो पिया, मूरियूं विकिणो पिया, छा था विकिणो पिया, बनी विकिणो पिया ऐं इन अघ ते विकिणो पिया। इहो थियो, ये सब कुछ हुआ है ना, यो सारा कुछ थींदा रह गए। सिंध हिट है, सराइकी बेल्ट हिट है, बलूचिस्तान हिट है, पट फीडर हिट है, खैबर पख्तूनख्वा दे विच भी ज़मीन ॾिठियां गइन, इवें पंजाब दे विच लाहौर शहर दे विच ज़मीन ॾिठियां गइन। वहाँ साढ़े सूरमा हैं और रियासती सूरमा हैं और जिमें मर्जी आवे वंडेंदन और मालिक इन मुल्क दे और इवें करने बैठे ज़मीन घिंदे बैठे। अदा सिंह जामी साहब हुण तुहाडी वारी है, तुसीं आ सकदे तुहाडे अपने जेरे अदा सिंह नाल जेरे वक्त गुजरे या तुसां जितना नावल पढ़े तो उनके बारे तुसां दसे सो। आख़िर में मां यही गाल करना चाहींदुसि त नज़ीर लगारी साईं जी जेका ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हू रुगो घर में वेही लिखण वारो माण्हू न आहे, हुनजो अदबी शऊर तमामु पुख़्तो आहे, हुनजो मुतालियो तमामु वसी आहे, न रुगो सिंधी ऐं सराइकी जो पर ॿिनि घणनि ॿोलियुनि जो। ऐं लगारी साहब जो सियासी शऊर तमामु पुख़्तो आहे जंहिंजो इज़हार हुन पंहिंजे नावल में बि कयो आहे ऐं सहाफ़त हुनजो पेशो रहियो आहे, पर सहाफ़त जे अंदरि बि हू अवामी सहाफ़त जो अवाम जे नुमाइंदगी वारे रुझान जो माण्हू रहियो आहे। त मां सम्झां थो त हिकिड़ी ॻाल्हि त जेको हिन जो नावल आहे उहो बि हिन जी अकासी करे थो त जेको घण तरफ़ो गहरो शऊर नज़ीर लगारी साहब जी शख़्सियत में आहे उहो हुनजी तहरीर में बि आहे। आख़िरी ॻाल्हि इहा थो करणु चाहियां त सराइकी ॿोलीअ में शाइरी त बेमिसाल क्लासिकल दौर में बि आहे, जदीद दौर में बि आहे, पर हाणे जेको गुज़िरियल 2 ॾहाकनि 3 खां जेको सराइकी सिंधी अदब में सराइकी अदब में जेको नस्र जो रुझान जेको तमामु वधियो आहे तेज़ी सां, उन सराइकी अदब खे तमामु घणी वुसत ॾिनी आहे, गहराई ॾिनी आहे। साईं मोहम्मद इब्राहिम जोए कंहिं ज़माने में लिखियो हो त ॿोलियूं जॾहिं ॿारोतण में हूंदियूं आहिनि, मासूम हूंदियूं आहिनि त पंहिंजो इज़हार घणो शाइरी में कंदियूं आहिनि, जॾहिं ॿोलियूं वही चढ़ंदियूं आहिनि, जवान थींदियूं आहिनि त पंहिंजो इज़हार नस्र में कंदियूं आहिनि वधीक। त मां सम्झां थो त सराइकी अदब में जेको नस्र जो जेको हीउ लाड़ो आहे ऐं ख़ासि तौर ते अफ़सानो, नावल, तनक़ीद, मज़मून निगारी, इहे तर्जुमा, त इहे सभई रुझान जेके आहिनि इहे सराइकी अदब खे असां सम्झूं था त सराइकी अदब जी सघ हिन मुल्क जे मज़लूम क़ौमुनि जी सघ आहे, सराइकी ॿोलीअ जी सघ हिन मुल्क जे सभिनी ॿोलियुनि जी सघ आहे। ऐं सराइकी अदब जेको दर्द जो इज़हार करे थो, जंहिं तफ़कुर जो इज़हार करे थो, जिन मसइलनि ऐं मामलनि खे खणे थो, उहे रुगो सराइकी वसे जा न आहिनि जीअं हिन नावल में आहे, त उहे हिन पूरे मुल्क जे मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम अवाम ऐं माण्हुनि जा दर्द आहिनि। त मां उन ते मुबारकबाद ॾियां थो नज़ीर लगारी साहब खे त हिन अॻ में सफ़रनामा लिखिया सराइकी में ॾाढा कमाल जा, ऐं हाणे हीअ नावल लिखियो आहे जेको इंतिहाई ख़ुशी जी। मैं एक ॻाल्हि जी वज़ाहत करां, मां ॿुधाइणु चाहियां थो त नावल छो लिखियो। बिल्कुलु आख़िरी ॾींहंनि में पलियो साहब घर आयो ऐं असीं पाण वेठासीं, ॻाल्हियूं कयूं वेठा, मुख़्तलिफ़ इशूज़ ते
सियासी इशूज़ छा आहिनि, मसाला कीअं आहिनि, कीअं ॻाल्हियूं थियूं। असांजी जॾहिं मिलंदा हुआसीं त कलाकनि जा कलाक बहस हलंदी हुई। त उन दौरान में मूं चयुमि तव्हां हिकिड़ो कमु कयो ऐं तव्हां ॿियो जेको पॉलिटिकल कमु कयो आहे, तनज़ीमी कमु कयो आहे, तमामु घणो कमु कयो आहे, तव्हां हिकिड़ो नाविल लिखियो ऐं तव्हांजो शॉर्ट स्टोरीज़ बुक बि आहे, तव्हां उन ते घणो कमु कयो आहे, शॉर्ट स्टोरीज़ बि लिखियूं आहिनि, तव्हां महिरबानी कयो हिकिड़ो नाविल लिखियो। त उन चयो त न, नाविल लिखण जे लाइ तमामु वक़्त जी ज़रूरत आहे ऐं उन खां अलावा वेही कमु करण जी ज़रूरत आहे, मां वेही कमु कोन थो करे सघां, मां ईअं कोन थो करां, हाणे नाविल तूं लिख। मुंहिंजो मां कीअं नाविल लिखंदुमि, मां तव्हांखे चवां पियो त नाविल जी ज़रूरत आहे। असांखे नाविल सॼी हिन पाकिस्तान जी सोसाइटी में सुञाण कराइण जे लाइ त इशूज़ छा आहिनि, उन ते ॻाल्हि कीअं करणु खपे, उन ते हिकिड़ो नाविल हुजणु खपे। उनजो तूं कर ऐं तोखे करिणो पवंदो, तूं कंदे ॿ ॻाल्हि हली वई। पोइ उनजे फौत थियण खां पोइ मां सोचींदो रहियुसि त हिकिड़ी कर्ज़ु आहे ऐं मुंहिंजे मथां हिकिड़ो कमु रखियो वियो, मां उहो करणु खपे मूंखे। पोइ जॾहिं हीउ कोरोना थियो उन में मां बीह रहियुसि ऐं इन नाविल खे 5 महीननि में पूरो करे, 550 सुफ़्हनि जो नाविल आहे, सो 5 महीननि में वेही इनखे पूरो करे छॾियो। त इहो पलीअ साहिब जो ॾिनल कमु हुयो जेको। तुसां इन विच मंसूर दे किरदार को किवें ॾिठे, किवें महसूस कीते? अच्छा, मंसूर जो किरदार मूं घणो मुख़्तलिफ़ लोग माण्हुनि जे लिखतनि में पढ़ियो ऐं मूंखे वणियो, फैसिनेट कंदो आहे, तमामु ज़बरदस्त किरदारु आहे। ऐं मूंखे पोइ लिखण जे लाइ हिकिड़ो चैलेंज हुयो, ख़ासि तौर ते 2 किरदार सूफ़ियनि में। हिकिड़ो निज़ामुद्दीन औलिया ते मूं घणा किताब पढ़िया, अबुल ख़ैर कश्फी जा पढ़िया, ऐं जेको मूंखे बेस्ट लॻो उहो दिल्ली नाविल में जेको खशवंत सिंह लिखियो आहे, उन में हुन कमाल करे छॾियो आहे, कलम टोड़ी छॾियो आहे। ऐं उनजी कमाल ॻाल्हि इहा आहे त हुन सॼो जेको लिखियो आहे निज़ामुद्दीन औलिया जे मथां, ऐं हुन में अमीर ख़ुसरो आहे ई कोन, सॼे नाविल में कोन्हे, हुन अमीर ख़ुसरो खे कंसीडर ई न कयो आहे ऐं निज़ामुद्दीन औलिया ते लिखियोसि ऐं कमाल करे छॾियो अथसि। ऐं मूंखे मंसूर ते लिखिणो हुयो ऐं मां सम्झां थो त मां महिनत कई ऐं हिकिड़ी शइ लिखिजी वई। बहरहाल जीअं बि लिखिजी वई, जहिड़े हालात में लिखिजी वई, छो त असांजी सोसाइटी में साहब जो इन जो तसव्वुफ़ जो हिकिड़ो वॾो रहियो आहे। मां पाण सूफ़ी न आहियां ऐं मां पाण तसव्वुफ़ जो एतिरो फॉलोअर बि, एतिरो या केतिरो बि फॉलोअर न आहियां। मां जेको आहे मोस्ट प्रोग्रेसिव रहियो आहियां। मां मार्क्स खे पढ़ियो, मां एंगल्स खे पढ़ियो, मां लैनन खे पढ़ियो ऐं मां सम्झां थो त सोसाइटी खे जेके हुननि बेसिक शयूं ॿुधायूं उहे आहिनि। डायलेक्टिकल मटीरियलिज़म उहे ई उहे ई आहे, हिस्टोरिकल मटीरियलिज़म उहे ई आहे। ऐं असांखे पंहिंजे दौर सां रिलेट करण जे लाइ असां वटि हिन महिल को जदीद नज़रियो हिन महिल साम्हूं न आहे। थी सघंदो त इहा अॻिते वञे ऐं शयूं ठीक बि थी सघनि थियूं। मां इहो सम्झां थो त जेको इलाजु सोचियो वियो उहो इलाजु ठीकु हुयो ऐं इलाजु सोचणु खपे। इहो न आहे त हिन सरमायादारी सिस्टम खां इलाजु घुरूं। इहा सरमायादारी सिस्टम सॼी ज़मीन खे, आबादी खे न, इंसाननि खे न, औरतुनि खे न, मर्दनि खे न, सॼी ज़मीन खे तबाही ॾे वठी वञे पई ऐं उनखे परवाह ई कान्हे हिन ॻाल्हि जी। मां सम्झां थो ज़मीन खे बचाइणु खपे, इंसाननि खे बचाइणु खपे, ज़िंदगी खे, हयात खे बचाइणु खपे ऐं उन जे लाइ असांखे नयूं शयूं ॻोल्हणु खपनि ऐं नवां नज़रिया ॻोल्हणु खपनि। बहुत महिरबानी। कोई तुसां कोई भी सवाल करण चाहो अद सही कने उन्हां दे नावल दे बारे कोई भी अगर सवाल तोड़े ज़हन च होवे तो तुसां कर सकदे वे। मुझो नालो ज़ेब सिंधी आहे। नज़ीर लगारी साहब खां मां पुछण इहो थो चाहियां त सराइकी अदब में जेको कुझु लिखियो वञे पियो, वसेब चओ उनखे, सराइकी बेल्ट चओ, ख़ुशाइंद ॻाल्हि इहा आहे त सराइकी में लिखो था तव्हां। ऐं जामी चांडे हिकिड़ी दावत कई जंहिंमहिल जा सराइकी स्पीकिंग दोस्त आया, उन्हनि सां मुलाक़ात थी, इंटरेक्शन थियो त ख़ुशी थी त हू सराइकी में लिखनि पिया। हाणे सराइकी अदब जे जामी चयो त शाइरी खां पोइ नसर ॾांहुं हाणे तेज़ी सां वञे पियो त पंजाब जा जेके राइटर आहिनि उन्हनि सभिनी लिखियो उर्दूअ में। फैज़ साहब खां वठी बेशक वॾो शाइर आहे, क़ाबिल एतिराम आहे, जंहिं बि ॿोलीअ में लिखिया त क़ाबिल एतिराम रहे आहे। पर सराइकी जेके लिखो था पिया उनजी रीडरशिप छा आहे? ऐं साॻे वक़्तु इन सां रिलेटेड हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त लिटरेचर जी वाद वीद जे लाइ पब्लिशर ऐं रीडर जो हुजणु ज़रूरी आहे। त पब्लिशिंग कीअं आहे उनजी ऐं उनजी रीडरशिप केतिरी आहे त हिन मां असांखे सिंध वासियुनि खे ख़बर पए। छो त असीं सम्झूं था पिया त सराइकी ऐं सिंधी ॿ जाड़ियूं भेनर ॿोलियूं आहिनि। लिसानियात जा माहिर चवनि था त जाड़ियूं ॿोलियूं आहिनि इहे। त उनजे रीडरशिप छा आहे,
और केतिरो अॻिते वधे पियो उन हिसाब सां सराइकी लिटरेचर? हिन किताब खे ऐं 4 महीना थिया आहिनि हिन नाविल खे। हिन नाविल जी लाहौर में मुहूरत थी आहे, हिन नाविल जी मुल्तान में मुहूरत थी आहे, हिन नाविल जी डेरे गाज़ी खान में मुहूरत थी आहे, हिन नाविल जी चोटी देरीन में मुहूरत थी आहे, हिन नाविल जी मेरे वाले में मुहूरत थी आहे, हिन नाविल जी जेका आहे सो कराची में मुहूरत थी आहे, हिन नाविल जी जेका आहे सो अहमदपुर ईस्ट में मुहूरत थी आहे। अॼु हैदराबाद में ॻाल्हि थिए पई। असां किताब घुराइण लाइ पुछो त पब्लिशर चयो त आहे ई कोन। कुझु 4-5 किताब आहिनि, उहे 4 किताब मेरे ख़्याल 4 ई किताब जेका आहिनि सो आया हुया। उन 2 किताब हे आहिनि, 2 किताब स्टॉल ते रखी बीठो आहे ऐं किताब मुंहिंजे ख़्याल आहे इहो त खुटी वियो आहे। हाणे हे नओं छपंदो। हे 4 महीननि में हिन जूं 7-8 जे क़रीब मुहूर्तूं थियनि पियूं ऐं मूंखे मुसलसल होॾो मैसेज अचनि पिया त असां ॾे अचो, असां हे किताब जी मुहूरत कराइण लाइ वेठा आहियूं। त कंहिं हिकिड़े किताब जो एतिरो जेको आहे मुहूरत थियणु मूं सम्झां थो। ऐं इहो न आहे त उहो मुंहिंजे करे पिया करनि ऐं मूंसां अहिड़ो को ख़ासि तालुक़ बि कोन्हे, वास्तो कोन्हे ऐं मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं उहे सभु दोस्तनि जो इहो फ़र्ज़ु बि न आहे त मुंहिंजे किताब जो मुहूरत करनि। उहो पंहिंजे पाण करनि पिया ऐं हीउ सिलसिलो हले पियो। मुंहिंजे ख़्याल में हे लाॻीतो हीउ साल जेको आहे नओं साल अचे पियो, हुन में हीउ सिलसिलो जारी रहंदो। हीउ किताबु पढ़ियो वञे पियो। मूंखे इन ॻाल्हि जो मां सम्झां थो त किताबु पढ़ियो वञे पियो। मां हिकिड़ो पाण त तक़रीबन मूंखे जेको पब्लिशर ॾिनो उहो किताब मां विराए छॾियो। हिकिड़े दोस्त जेका आहिनि सो 80 किताब घुराया, हुन पाण दोस्तनि में विराया। हिकिड़े दोस्त जेको आहिनि 25 किताब घुराया, हुन दोस्तनि में विराया। ईअं करे मुंहिंजे ख़्याल में 8-10 दोस्त अहिड़ा आहिनि जेका 25 किताब 50 किताब 25 किताब 50 किताब ईअं करे घुराया आहिनि, पाण दोस्तनि में विराया आहिनि। उहो हीउ किताब माना पढ़िजे पियो ऐं हुनजो रिस्पॉन्स इहो आहे त सोशल मीडिया में तमामु घणा हिन महिल ताईं जेको कुझु लिखियो वियो आहे हिन किताब जे बारे में ऐं हिन नाविल जे बारे में, हुनजो बि हिकिड़ो अहिड़ो ई किताब थी सघे थो जेको कुझु इन 4 महीने जे अरसे में लिखियो वियो आहे। उहो एतिरो ई आहे जेतिरो हे किताब जो मैटर आहे। मुंहिंजे ख़्याल में इन खां वधी वेंदो। ज़ेब सिद्दी साहब तमामु महिरबानी। सो नाइस ऑफ यू। अस्सलाम वालेकुम नज़ीर साहब। मैं डॉक्टर सहर गुल मेरा नाल है। मैं तुसां सियासी लिखण जाम पढ़िया ऐं पहली दफ़ा मेरे को पता पिया ऐं त तुसां फिक्शन लिखिया है ऐं तुसां सफ़रनामे भी लिखे। मैं नहीं पढ़े अॻिच। मैं हिकिड़ी सवाल सां पुछती मैं ग़लत समझा अलाए सही समझा। तुसां आख्या त नावल तुसां 5 महीने च पूरा किया है। ये सही है? सही समझा मैं? ये नावल 5 महीने च किवें 500 सफ़े का पूरा किया? ऐसा मैं खुद फिक्शन राइटर हाँ, मैं फिक्शन लिख दिया। मैं खुद एक नावल लिखा है, वो 600 सफ़े ते पहुँच गया, पर मेरे को 5 साल लगे उनको पूरे करण क्यों। तो मैं 100 भेरा को वला पढ़िया तो जॾहिं वो ऑडियंस करण वने हो नावल तो उनकी शिकल शबी होवे। सो तो ना मैं खुदा मैं सेखड़ाट हाँ। मैं ये कहती हाँ तो मैं नवी लिखंदड़ हाँ। मैं तुसां वांगुरु एॾे तजुर्बे कोन्ही। मेरे पहली किताब आई तो मैं हर वेले सोचा पे तो मैं जॾहिं मार्केट किताब आवे जॾहिं पढ़ंदड़ को पढ़न तो उनकी सूरत होवे बीवे तो मैं खुद जो कॉन्फिडेंस फील न पे कीता तो मैं टाइम जाम गिदा ऐं कोई शक कोन्ही। तुसां तजुर्बा है, तुसां लिखंदे रहे हो ऐं वाकई तुसां जे ॾींहुं राति को ॾिता होसीं। ज़ाहिर मैं टाइम भी लगाया, नौकरी भी कंदी हुअसि, ॿिए कम भी कंदी हुअसि। तुसां इहो ॾिसो त तुसां को इहो लॻा खुद अपना नावल ॿीहर पढ़ त ऐं को अञा मैं इथे कहानी को बदलाया हाँ, इथे को नवा करा हाँ, उनकी शिकल इथे चेंज करा हाँ। ये सवाल में पुछती। बहुत मेहरबानी। पहली ॻाल्हि तो है कि जॾहिं सिंध हुकूमत फैसला किया कि इंटरसिटी ट्रैफिक बैन थिए, पोइ हुकूमत किया कि भी एयर ट्रैफिक बंद किया वञे, लॉकडाउन किया वञे मार्च दी। असां 1 ॾींहुं पहले 2 ॾींहं पहले असां मिली हुआसीं मुराद अली शाह एक मीटिंग सॾाई। कोई सीनियर असां कोई सीनियर समझ तो उन्हें सॾाया तो उतां मीटिंग थी। मीटिंग दे विच ये फैसला थिया कि भाई असां लॉकडाउन करें पियूं, टोटल लॉकडाउन। अच्छा लॉकडाउन के दौरान बाहर चैनल तो चलते पे मैं कोई एक प्रोग्राम करना होंदा। मेरे हफ्ते 6 प्रोग्राम होंगे, 2 मैं मेरे अपने नाँ से होंगे तो बाकी 4 प्रोग्राम मैं कहीं बे प्रोग्राम के अपने दफ्तर की तरफों वो जिम्मेदारी है कि भाई मैं इन्हें 4 बे प्रोग्राम में बहाने बाकी उमें बाकी चैनलों के मैं तो बाकी चैनल छोड़ दिता वजन तो मैं मेरे ख्याल कोई 20 या 21 मार्च है तो मैं कम इन कम शुरू किया। पर मैं नॉन स्टॉप लिखा। नॉन स्टॉप का मतलब है कि ऑफिस के असाली जी पगार मिलती है वो होंगी 1 कलाक बकवास करन दी। वो उनके उत्ते असां बस 1 कलाक वहीं बीठोसीं, चैनल के उत्ते गाल थी ख़त्म थी गई गाल। बाकी जो बाकी कम मैं उनते नावल से कम किया। उनके 1000 खामियां होसन, प्रूफ दियाँ बेइंतहा गलतियाँ होसन
और ये नावल ही ना हो सी, रद्दी हो सी, को कितने लोग सट सटे थे, लेकिन ये है कि मैं इतने ही वक्त च लिखे। और ये 27 अगस्त 1921 ते मार्च 1921 ते शुरू थिया, 27 अगस्त 1921 तो डेट उन मैं पा छोड़ी तो उन पूरा थी गया। ये किमें थिया, उनका क्या यो थिया, ये सब कुछ। एक तो गवाह मेरी घर वाली बैठी, उनको इन गाल का खबर है कि मैं घर में लिखे। ब्याह है कि मैं दफ्तर के बह करी जरा मैं वक्त मिलता मैं दफ्तर बह नाम लिखता मैं। बहरहाल वो कोई बड़ा प्लाट कहना, असल च एक कहानी है ही मैं कहने बेसिक जरा स्ट्रक्चर है, एक रात दे रक्स की कहानी है। ये टोटल कहानी है डांस ऑफ ए ओनली वन सिंगल नाइट, एक रात की कहानी है। उन रात एक वडेरा साडा अपना एक पीर साहब है, वो डांस देखता बैठे। एक खातून डिप्टी असिस्टेंट कमिश्नर को डिप्टी कमिश्नर बनी है, ऊँ दावत दी है पीर साहब को, तो आया एक दावत इतना रक्स थी सी। वो बस रक्स को शुरू थी करें, वो आखिर रक्स से ही ख़त्म थींदे नावल। वो एक रात का उनका ड्यूरेशन है जरा, वो एक रात का है। और एक रात के विच वाल ॿिया कहानियां निकलदियां तो 1000 किस्से निकलते। वो असल जरा नावल एक रात का। अदा सही आखे ये नावल एक रात का किस्सा है उन्होंने आखण है, पर मेरे को इवें लगता है जो एक रात का किस्सा दे बाद विसाख की शक्ल एक एजा सिज पिया उभरदे जिंदे सोजले ते सारी वसू सुख दा साग हिंसी। मेरे को इवें लगदे दमानी वसू दा वसीनक थल दे तत्ते छोलियां दी बेकरारी को कह नहीं विसरिया। रोही दी तस उनके लबां दे लफ्जें सुधी अज भी झुमरा मरेंदी है। दमान दे नोहे अज भी उन्दियां तखलीकां विच शामिल हैं। थर दे दुखां दा भी ओ मीने मलूक लफ्जें दी वणतकारी उनके ख्याल दा हुस्न है। ख्याल उनकी वसू है, उनका वसबा है, उनकी बस्ती है, उनका घर है, उनका शहर है, उनकी धरती है। वो धरती जिंदी आज़ादी दे ख्वाब और जदा शऊर दी पहली पौड़ी ते पैर रखेंदे रखिया हा ऊनी तू देखदा आंदे अज ख्वाब दी ताबीर ते पुजदे नजर आंदे। मेरे को यकीन है अदा नज़ीर लगारी दा ए नावल विसाख सरायकी वसूं दी तारीख ते सोचदा पाउण वाला पहला मुकम्मल तारीखी नावल है। जेदा असां सभिनी जी उस्ताद आहे, मुंहिंजी भेण आहे। ऐं हिकिड़ो त मूंखे जेको सुवालु करिणो आहे लगारी साहिबु, मूंखे हींअर ई पीस नॉवल मां जेको पढ़ियो हुयो ॿुधंदे मूंखे हुन जो जवाबु मिली वियो एक्चुअली। मूं पुछणु इहो त चाहियो त तसवुफ़ जो हिन वक़्तु पाकिस्तान में सिंधी में भली जेकी ॿोली तसवुफ़ जो हिन वक़्तु जेको इस्तेमालु थिए पियो अदब में या रियासती तरह सां जेको इस्तेमालु कयो वियो आहे, उन जे विच में हिकिड़ी ॾाढी थिन लाइन आहे। हिकिड़ो तसवुफ़ उहो आहे जंहिंखे असीं इनकार ऐं लॉ ऐं एहतजाज ऐं इहो सभु सम्झूं था, पर जेको तसवुफ़ हींअर राइज कयो वियो आहे पाकिस्तान में, उन में सरेंडर आहे, उन में पंहिंजे वजूद खे चई सघिजे थो त ज़ीरो करण जो रुझान आहे। क़ौमूं जेके जीअं सराइकी आहे, जीअं सिंधी क़ौम आहे, इहे उहो तसवुफ़ इन्हनि जे लाइ ॾाढो ख़तरनाक आहे जंहिंमें सरेंडर जो नशो आहे। उन्हनि जे लाइ उहो तसवुफ़ घणो अहम आहे जंहिंमें इनकार आहे, जंहिंमें एहतजाज आहे। ऐं पुछणु सिर्फ़ु इहो पई चाहियां तव्हां खां, मूंखे जवाबु मिली वियो आहे, पर छो त हाणे माइक मुंहिंजे हथ में अची वियो आहे, त तव्हां जेको तसवुफ़ ॾिनो आहे उहो सराइकी क़ौम खे इनकार जे कहिड़े लेवल ताईं वठी ईंदो? हिकिड़ो त स्टेट जॾहिं बि कंहिं शइ खे इस्तेमालु कंदी, खणी मज़हब बि हुजे, हुनखे वञाई छॾींदी न। हुन स्टेट कॾहिं बि जेको क्रिश्चियनिटी हुनजे हथ में आई, क्रिश्चियनिटी खे तबाह करे छॾियो। इस्लाम हुनजे हथ में हो, त इस्लाम जो हे हशर थियो जेको पाकिस्तान में थियो आहे। जेकॾहिं तसवुफ़ जो इहो आहे त तसवुफ़ जी इहो हशर थींदो जेको स्टेट जे हथ में आई, जेकी शइ बि स्टेट जे हथ में वेंदी हुनखे त मिली मेट करे छॾींदी न। उहो तसवुफ़ त हूंदो ई कोन। तसवुफ़ जेको इंसान दोस्ती जो तसवुफ़ ज़ाहिर आहे, हू त इनकार कंदो आहे, हू त न मञंदो आहे, हू वॾे में वॾी ताक़त जे अॼु बि हू माठ करे, हू जेको आहे सो गिफ़ा खे वञी आबाद कंदो, पर सोसाइटी में रहे उहो पंहिंजो इनकार ई कंदो रहंदो, हू न मञंदो, कंहिं स्टेट जे अथॉरिटी खे तू चैलेंज कंदो रहंदो।
ऐं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे बारे में त तव्हांखे इहो सुवाल सोचण ई न खपे, करण ई न। मैं ये नज़म दे नाल जी तुसा बोल मैं हाँ ਤਾਂ ਇਹ ਜੋ ਭਈ ਤੁਸੀਂ ਇਹੀ ਕਿਤਾਬ ਦੇ ਵਿੱਚ ਤੁਹਾਨੂੰ ਇਹੋ ਮਿਲਸੀ ਜੋ ਮਨਸੂਰ ਦਾ ਕਿਰਦਾਰ ਵੀ ਇਹੋ ਹੈ ਜੋ ਉਹਨੂੰ ਤੇ ਜਿੰਨਾ ਜ਼ਬਰ ਥਿਆ ਟੁਕੜੇ ਟੁਕੜੇ ਥੀ ਗਿਆ ਭਾ ਲਈ ਗਈ ਕੁਝ ਵੀ ਕੀਤਾ ਗਿਆ ਲੇਕਿਨ ਉਹ ਤਸਵੁਫ ਦੀ ਉਹ ਸ਼ਕਲ ਹੈ ਜੋ ਉਹ ਜਿੱਥਾਂ ਖੜਾ ਹਾ ਜਿੱਥਾਂ ਉਹਦੀ ਅਪਰੋਚ ਹੈ ਉਹ ਉਥੇ ਹੀ ਖੜਾ ਹਾ ਉਹਨੇ ਹਾਕਿਮ ਵਕਤ ਦੀ गाल कहना मनी है भले जो सामने फतवा देवण वाला या उनदे विच खणण वाला उनदा अपना उस्ताद ही हा तां ओ तसव्वुफ जिहड़ा है वो तसव्वुफ को तसव्वुफ मन्या वेंदे जबकि ना कि वो ये भी दिखाया गया जो जड़ा तसव्वुफ या पीरी मुरीदी जी दिखाई गई है वो भी किताब दे विच निशाबर की गई है जो भाई जड़ा तसव्वुफ या सूफीज़म या जड़ा नाम नेहाद आख्या वेंदे उनकी असल अंदर उनकी क्रीह शक्ल कहिड़ी है। थैंक यू। सारे सीने झोंका हिन, सारे सीने झोंका हिन, सारे दीदे देरे हिन, कूंजा वाले फेरे हिन, कूंजा वाले फेरे विच दुनिया दे रंग हिन, रंग यके सोने हिन, एक रंग एजा है जिंदे विच तू है, धरती दी सूह है, धरती दी सूह विच जाल करी है, धरती दी सूह विच जाल करी है, रोही ते दामाने रब दा जहाने, रोही वाली तस्से रोह वाले डोखन, थल आली मूंझे च छेके, धरती दी सेके, धरती दी सिक विच झुमरां दे पेड़ हिन, झुमरां दे पेड़ ते संगतां दा कट्ठ है, ऊं सोहणे कट्ठ च सारे लोग कट्ठे हिन, जिथ एजी साख है सईं दी विसाख है। बुखारी बहुत मेहरबानी, बहुत शुक्रिया।